MHBHD न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। दादू रिपोर्ट ब्यूरो चीफ इरफान अली ब्राह्मणी प्यारो स्टेशन ते सीता रोड वासी मोहम्मद सिद्दीक चवाण जो कूड़ो चेक ॾेई फराड करण ख़िलाफ़ मीडिया आॾो एहतजाज कयो। SSP दादू इरफान अली समूह खे नोटिस वठण जे इंसाफ़ ॾियारण जी घुर कई। मुतासिर मोहम्मद सिद्दीक चवाण सहाफ़ियनि आॾो दाईंदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मां 8 महीना अॻु गुलाम कादर मल्लाह जो ज़ामीन पियो हुउसि ऐं इन खे वापारी सेठ यासीन अली सोलंकी खां 700 मण सारियूं जेके 11,70,000 जी मालियत जी वठराए ॾिनियूं हुयूं, जेको एवज़ में ज़मानत में गुलाम कदर सोलंकी MCB बैंक जो चेक ॾिनो हुयो। हाणे टाइम पूरो थियण ते हू पैसा वापसि नथो करे। वापारी यासीन सोलंकी मूंखे तंग करे पैसा भरण ते ज़ोर भरे रहियो आहे। मां इंतहाई ग़रीब माण्हू आहियां, मूंखे गुलाम कादर मल्लाह रक़म वापसि नथो ॾिए। SSP इरफान अली समूह जे गनमैन शाहनवाज़ सोलंकी सां गॾिजी मूंखे धमकियूं पियो ॾिए ऐं ॻरा नतीजा भोगण जो पियो चवे। SSP इरफान अली समूह दादू खे हथ जोड़े इल्तिजा थो कयां त हिन मामले जो तकिड़ो नोटिस वठी मुंहिंजी कानूनी मदद करे बासर दुरियनि खां मूंखे बचाए तहफ़ुज़ फराहम कयो वञे त जीअं आउं परेशानी खां बची सघां। हिन वधीक चिताए ॾींदे चयो त अगरि मूंखे कुझु बि थियो त मथे ॼाणल माण्हू ज़िम्मेवार हूंदा। लाइ वॾो अज़ाब बणिजी वियो आहे। कल्ह SP साहब जो गनमैन शाहनवाज़ सोलंकी मूंखे मोतमार धमकियूं ॾेई वियो आहे, पैसा तोखां वठंदासीं, तुंहिंजे पीउ खां वठंदासीं। मां SP साहब जो माण्हू आहियां। अच्छा,